जी यासिर, हिन वक़्तु असीं कराची जे इलाइक़े भिटाईआबाद में मौजूदु आहियूं, जिते सुबुह 5 वॻे खां जेको बरसाति जो सिलसिलो उहो जारी आहे। हिन वक़्तु बि कराची जे इलाइक़े भिटाईआबाद में हल्की बरसाति हली रही आहे। उन सां गॾोगॾु मां इहो बि ॿुधाए थो वञा त कराची जा जेके ॿिया इलाइक़ा आहिनि, गुलिस्तान जोहर, गुलशन, उन सां गॾोगॾु क़ाइदाबाद, मलीर, डिफेंस ऐं जेको आहे त कराची जा जेके सरजानी टाउन वारा इलाइक़ा आहिनि, उते जेको आहे त तेज़ बरसाति जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। मौसमियात खाते पारां इहो चयो आहे त हीउ जेको बरसाति जो सिलसिलो आहे इहो मंझंदि खां पोइ तेज़ थी वेंदो। हिन वक़्तु कराची में हल्की बरसाति हली रही आहे त इलेक्ट्रिक पारां कराची जा जेके मुख़्तलिफ़ फीडर आहिनि 40 खां 50 उहे बंदि कया विया आहिनि। हिन वक़्तु बि भिटाईआबाद जी बिजली बंदि आहे। सुबुह 5 वॻे जेको आहे त बिजली बंदि हुई। कुझु टाइम पहिरियां बिजली जेको आहे ॾिनी वई, पर उहा 5 मिंट हली, जंहिंखां पोइ जेको आहे त बिजली बंदि कई वई। के इलेक्ट्रिक जो इहो चवणु आहे त बरसाति हुअण करे जेको आहे त हितां जा जेके फीडर आहिनि उहे ट्रिप थी विया आहिनि, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी बिजली बंदि थी वई आहे। ॿिए तरफ़ मौसमियात खाते पारां इहो चयो आहे त मंझंदि जो जेको हीउ बरसाति जो सिलसिलो आहे उहो तेज़ थी वेंदो। कराची सां गॾोगॾु सिंध जा जेके ॿिया ज़िला आहिनि उते बि जेको आहे त बरसाति पई आहे, पर सिंध जो जेको हीउ राजधानी आहे कराची, हिते पिणु जेको आहे त बरसाति सुबुह सवेरे खां शुरू आहे। मौसमियात खाते पारां इहो चयो आहे त जेको हीउ बरसाति जो सिलसिलो आहे उहो ख़मीस ॾियारे ताईं पूरे सिंध में रहंदो ऐं कराचीअ में ख़ासि करे जेको आहे त हीउ बरसाति जो जेको सिलसिलो आहे उहो ख़मीस शाम ताईं जारी रहंदो। मौसमियात खाते पारां इहो चयो वियो आहे त ख़मीस ताईं जेको आहे त बरसाति में तेज़ी ईंदी ऐं थी सघे त 200 मिलीमीटर ताईं जेको हीउ बरसाति जो सिलसिलो आहे इहो वधी सघे थो। हिन वक़्तु कराचीअ में 40 खां 50 मिलीमीटर जेका बरसाति आहे उहा हली रही आहे।